नसीम है चावड़ा गोठ में रहा थी कहानी मुझे रिहाइश है। मुझो मसलो यो है तो 5 साल पहिरीं मुझो अमानत अली मक्सी से शादी थी। शादी का पोइ 2.5 साल हुनजे घर में रहीसि ज़ोर ज़बरदस्ती। ही पाण हिन जी माँ ऐं हिन जूं भेणूं मुते बार बार ज़ुल्म कंदियूं रहियूं ऐं मुते तशद्दुद कंदियूं रहियूं त जीअं हीअ घर मां निकिरी हली वञे, असांजे मिल्कियत जी हक़दार थींदी। ॻाल्हि अहिड़ी मुंहिंजी का नियत कोन हुई। मूंखे सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि जी ख़ातिर मूंखे पंहिंजो घर ठाहिणो हुयो। ससु अजीबा मक्सी ऐं अमानत अली मक्सी ऐं उन जूं धीउ जेका आहे अनीसा बलोच, उन्हनि धिका ॾेई मूंखे घर मां कढी छॾियो। मुंहिंजा ॿार बि हुया। उन ॿारनि जी ख़ातिर ऐं सिविल कोर्ट में फैमिली कोर्ट में हली वयसि। उते मूंसां इंसाफ़ थियो। उन्हनि मूंखे पंहिंजे घर में रहण जे लाइ चयो। उते मुंहिंजो मुड़ुसु बि राज़ी थियो, मूंखे पंहिंजे घर वठी वियो। मुंहिंजा ही ॿ नंढड़ा ॿार आहिनि। उन खां पोइ जॾहिं मुंहिंजो फ़ैसिलो थियो 12 नवंबर 2019 ते, जॾहिं 12 नवंबर खां पोइ पंहिंजे घर वयसि त मुंहिंजी ससु मूंखे बार बार माना ज़ुल्म कंदी रही। मुंहिंजो मुड़ुसु त असां तोखे वठी न आया आहियूं, तूं पाण पंहिंजे ज़ोरी ज़बरदस्ती कोर्ट जे वसीले घर आई आहीं। बहरहाल मुंहिंजी जॉब आहे, गवर्नमेंट मुलाज़िम आहियां लेडी हेल्थ वर्कर सुपरवाइज़र में। ऐं उते जॾहिं तर घर मां निकिरां कोन पई, हिन जे ज़ुल्म हिन जे डोड़ाईंदे मतिलबु तूं घर मां निकिरी वञ त पिया न पई निकिरां। 3 फरवरी ते जॾहिं जॉब ते आयसि त हिन जी धीउ अनीसा बलोच, मुंहिंजे मुड़ुसु अमानत अली, अजीबा मक्सियाणी प्लानिंग ठाहे मूंखे मुंहिंजे घर वारे खे मतिलबु पंहिंजे अंडर में रखी उनखां ज़ोरी तलाक मूंखे ॾियारी वई त मां न पई निकिरां ऐं घर में मतिलबु रड़ियूं दाहूं कयां पई त मुंहिंजा ॿार रुली विया। तव्हां मूंखे बेक़सूर बेगुनाह तव्हां मूंखे तलाक छो ॾिनी आहे। हाणे आऊं परायनि दरनि ते दरबदर आहियां। जॾहिं पंहिंजे हींअर तोहफ़ुज़ लाइ पंहिंजे भाइरनि वटि अची वेठी आहियां, मूंखां पोइ जॾहिं हुतां रवां थी अची वयसि पंहिंजे भाउ जे घर, पोयां थाणे ते वञी उहा FIR करण जी कोशिशि पई करे त मुंहिंजो सोन खणी वई आहे, मुंहिंजा पैसा खणी वई आहे ऐं मूंखे मार कुट करे वई आहे। अहिड़ो मुंहिंजो को बि कुझु बि कोन्हे। इहे सभु मूं ते कूड़ा इल्ज़ाम लॻाए था वञनि। हाणे वस वारनि खे सिंध IG, DIG, SSP, SP, DSP ऐं वज़ीर आला उन सभिनि खे अपील थी कयां त हाणे महिरबानी करे जेके बि मूं ते कूड़ा केस कया वञनि, जेको बि हमले वग़ैरह साज़िशूं कयूं थी वञनि, उन्हनि जे लाइ हिननि ते FIR कई वञे। ऐं जेके बि मूं ते कूड़ा केस वग़ैरह कनि था मुंहिंजे भाइरनि ते या मूं ते, उन्हनि खे कूड़ो सम्झो वञे। अगरि मूंखे को बि नुक़सानु थियो मुंहिंजे ॿारनि खे, मूंखे उनजो ज़िम्मेदार महबूब चांग, अजीबा मक्सियाणी, अनीसा बलोच, अमानत अली मक्सी, इहे 4 माण्हू उन शइ जा ज़िम्मेदार हूंदा। छो जो मूंखे बार बार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, हमले करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। महिरबानी करे